लतीफ़ाबाद में सिंधी वसंदी ढाइण खां पोइ इनक्रोचमेंट इंतज़ामिया हुसैनाबाद में क़ाइम सिंधी वसंदी खे गैर क़ानूनी ॼाणाए ड्राहे पट करे छॾियो आहे। बिना इतला जे सवें घर ढाइण दौरान भित किरण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत गणती जोगी हालत में सिविल अस्पताल पहुचायो। असां हिकु सिपाही इशारे ते असां सभु कुझु गुज़ार मतलब किरण लाइ तयारु हुआसीं। असांखे सिर्फ़ु अॼु निशान ॾिनो अथनि। अॼु निशान ॾियण जे बावजूदि बि असां सभु शइ किरण लाइ तयारु आहियूं। निशान ॾियो, असां किरायूं था पाण। उन जे बावजूदि बि हिननि दादागिरी करे असांजे माण्हुनि खे मारियो आहे, भितूं मथां किरायूं आहिनि। ख़ुदा रा आहे को ॿुधण वारो जेको हिन ग़रीब मिसकीन ऐं हिन अवाम जो ॿुधे ऐं ज़ुल्म थियो आहे बाक़ाइदा। सिंध टीवी न्यूज़ सां वीचारण दौरान मुतासिर औरतनि ॿुधायो त हू गुज़िरियल 50 सालनि खां इन इलाइक़े में रहनि था। हाणे घर न हुअण करे खेनि मुतबादिल रिहाइश ॾिनी वञे। 50 साल से यहाँ बैठे हैं, हमारा को जगह दी जाए, हम रोड जब खोलेंगे, हम भूख हड़ताल करके बैठे हैं। हमारे बच्चों की बदुआ लगेगी इसको। हुसैनाबाद जे रहवासियुनि इनक्रोचमेंट इंतज़ामिया पारां बिना इतला जे घर ड्राइण ऐं नौजवाननि जे ज़ख़्मी थियण बैदि सख़्तु एहतजाज कयो, जंहिं सबबि गिदू चौक खां कोटड़ी पुल ताईं वारो इलाइक़ो सॼो ॾींहुं जंग जो मैदान बणियल रहियो। जॾहिं त ॾंडा बरदार औरतनि तोड़े मर्दनि इनक्रोचमेंट इंतज़ामिया खे पुणे इलाइक़े मां दौड़ाए छॾियो। हुसैनाबाद में मुतासिर माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त इनक्रोचमेंट इंतज़ामिया बिना ॿुधाइण जे असांजे घरनि ते हमिलो कयो, उन लाइ इन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। कैमरामैन शाहिद सां गॾु इम्तियाज़ खुसो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।